मीरपुरखास में रिपोर्ट करवा शहबाज अली लगारी। जिले सانگهڙ जे تعلقي कपरो जे ॻोठ चانيسيري सां तालुक रखंदड़ एक हिंदू नारी मज़हब मिटाइण बाद पसंद की शादी करे मीरपुरखास की अदालत में तहफ़ुज़ लाइ दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी आहे। ओड बिरादरी सां तालुक रखंदड़ 25 वरहनि जी जामा धी रूपो ओड मीरपुरखास से मदीना मस्जिद में इस्लाम कबूल करण बाद 27 वरहनि जी जान मोहम्मद उर्फ चानो माछी सां शरीयत मोहम्मदी मूजिब निकाह कियो। शादी का पोइ जोड़ो ऐवान साफ़त मीरपुरखास पहुची साफ़ ॾाढो बयान ॾींदे तहफ़ुज़ की अपील कई। नारी पंहिंजे बयान में चयो त हिन पंहिंजी रज़ा ऐं ख़ुशीअ सां घर छॾे इस्लाम कबूल कयो ऐं जान मोहम्मद सां निकाह कियो। हिन जो चवणु हो त खेसि पंहिंजे माइटनि वालिद रूपो भाउ लक्ष्मण मलूक लालण सतार भंवर ऐं ॿियनि खां जान जो ख़तरो आहे, जंहिं सबबि खेनि तहफ़ुज़ फ़राहिम कयो वञे। जॾहिं त जोड़ी इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त खेनि क़ानूनी ऐं जानी तहफ़ुज़ फ़राहिम कयो वञे।